मुरसलीन सलवा व खातमुल नबीय्यीन बिल कासिम मुहम्मद सलवा अम्मा बाद फ़क़त क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अलिमा अल हक़ व हक़ महल अली। नारे तकबीर। खालिक कायनात नारा बुलंदा है, बुलंदा आवाज़ से नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, हुसैनियत, यजीदियत, बाबा से बुलंदर सलवात। किबला दुआ तो धरा मौला ताला हमद इसमें वेहन रोण इबादत है जेके पहला बेहतरीन पढ़ी बयान बाद में बेहतरीन पढ़ंदा मुहकीर की ड्यूटी तहां जेतरा भी मौला जाज़ादार मोमिनीन हिन मजलिस आज़ाद में कदम कदम खणी आया बिठायो तहां सभी की ड्यूटी लाउड स्पीकर वारन की ड्यूटी, न्याज नंबर हलाण वारन की ड्यूटी, खर्च अखराजात करन वारन की ड्यूटी, स्टेज सेक्रेटरी वारन की ड्यूटी, लाइव हलाण वारन की ड्यूटी जे जे पाने पाने अंदाज़न में रंगन में ड्यूटी दुनिया मौला मन सभी की ड्यूटी पानी बार में कबूल अता फरमाए। जे मरहूम जी चाचा हुसैन बख्श साईं ये सारे सवाब जी मजलिस है या जितना भी मोमिनीन मोमिनात सादात और गैर सादात नफानी दुनिया के छड़े हल्या बयाना उन्हन समेत अल्लाह सबनी जा दर्जात बुलंद फरमाए, उनके मोहम्मद वाले मोहम्मद की कचहरी नसीब फरमाए, जन्नत फिरदौस में जगह अता फरमाए, कबीरा सगीरा गुनाह माफ फरमाए, बानियान के रिज़्क़ रोज़ी में अल्लाह बरकत अता फरमाए। तहज्जुद रात में बैठा रहो काफी परे परे का मोमिनीन अल्लाहदार है मजलिस आज़ा में आया बैठा नाला केदा केदा खना मौला ता सभी जो नेक शरई हाजात में निबार में कबूल अता फरमाए। सबनी का वड्डी दुआ कोशिश करो सब आमीन जई सगो असांजे आखिरी इमाम ज़माना जो जल्द ज़हूर अता फरमा असांजे मौला जी फौज में शुमार अता फरमा। सलवात पढ़ो मोहम्मद आले मोहम्मद ज़ात घर जो बंदो घर जो भाती तहां बानी जी हैसियत से भी चईता सगो तडे जो वारिस भी चईता सगो हाने असांजे मेहमान ज़ाकिरीन ते बैठा साईं गुलाम हुसैन साईं असांजा मौसना हन बेहतरीन अंदाज में पढ़ंदा बार में मौला जी बेहतरीन अंदाज में ड्यूटी दींदा तहां बच्चो आया तहां जो दुआ को आया तहां का दुआ वठण भी आया दुआ करण भी आया हाने मुझे फसाद कुछ ही नहीं मसाल से बच्चों में अब तो मज़ाना में तहां कमा मौला हुसैन चवे थो अना कतीलतुल अबरार मौला चवे थो मां इबरत जो कुठल है जेको समझ नथो आहे कोन मौला चवे तो मां इबरत जो कुठल मौला का के पुछो मौला इबरत जो कीअं मौला चवे तो सॼो ॾींहुं लाशा ढोई रोआरे रोआरे मूंखे उम्मत कुठो रण जी नियत सां वेठा मां के मिन्नत न करना सब मुझे बुजुर्ग बैठा नौजवान भी बैठा पर मौला जो ही अजीब की हुआ लेकिन रण जी नियत सां मौला चवे तो मां त तेमल ही कुछ जी वयस जने मां अकबर कोठल बैठो अकबर जी लाश ते वेही मौला इया बदुआ कया है मुझा अल्लाह जिन मुझो अकबर कुठो आ उनन जा जवान इए मार मारा मारा सब तो जिता आराम सब सदा अच गिरियो कंदा अच मुझे इबादत भी थी वेंदी ता पाजी इबादत भी कंदा अच मुझे नारे पर हूं पढ़ंदो हो सही जुमलो अमीर मुख्तियार पांजे बाबे साहब मौला अमीर कायनात वटायो मौला अली अमीर मुख्तियार के हथन में खणी करे ये सीने साला करे चेहरे ते बोसो दई करे उन जे बाबे के चवे तो ए मुझे हुसैन जा कातिल चुने चुने मारी
अगलो जुमलो जमा माफी वठी करे जुमलो तो जमा है सादात पेरा कहीं बैठा है नदी घंजू ही ना मजलिस में सादात और गैर सादात बैठा है मां नगड़ो सैयद ता के हाथ वधी करे जुमलो तो जमा रण वारो ता के पुछा तो सादात ए हाशमी तो सब सोना होया कासिम को घट सोना हाने शायद हुसैन गाय जो बेहतरीन मजमून पढ़ी पर माला कासिम माता का पूछा कासिम को घट सुनो और ना मोहम्मद को घट सुना एड़ो ही सोनो होयो वाली अकबर जेके अच्छी चिट्ठी दाढ़ी वाला बैठा जेके नौजवान पुटरा है ना ऐसा ही जमल अली अकबर जीनत जमीन ते आयो ता बुद्धो होंदो यो फकीर साईं पानी 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 हाथ में होयस ई गोली दो तो बते चौंदो तो बते हाय जवान जेको समझंदो वो है कयो हाय जवान मला चवे तो केड़ो जवान मारायो जे न पुछ त केड़ो घोट होयो जेको पानी पानी पे करे पानी खणी आयो हाणे लथे कान जे भला रोए छो तो जेके रोण जी नियत सां आया अगलो जुमलो ॾाढो ओखो जे समझी सघियो त हाय ज़रूर करे छॾियो हीअं हेठि मुंहुं करे होरिया होरिया चवे तो रोआ न करे तुंहिंजो ॾाढो सुहिणो हुयो मां तो दुआ तो घुराशन न जो बाबो जीअरो न हुजे जंहिंजा हेड़ा पुट मरी वेंदा आहिनि पीउ त जीअरो मरी वेंदो चवला निशान ॾे हिते त काफ़ी पुठा जे सब्ज घोड़े ते सवार हुयो मला चवे तो हिते काफ़ी घोड़ा सब्ज ॿी का निशानी ॾे चई गुलाबी दस्तार पातल मला ईअं हेठि मुंहुं करे चवे तो मां त अछी पाराई हुई जे कभी का निशानी है जे हाँ भी निशानी भी है जे केड़ी निशानी है जे जरे टियों चक्कर खैमन मां वापस मोटी आयो ना विड़ंदे जने थक जी पयो हिन डिब्बे ते अची करे बीठो हुयो खुदा जाने लगंदी ताला छा हुयस पर मदीने वाले पासे ने मुंह करे निकाह वटाए करे होरिया होरिया चवे तो सुगरा टांगो लाए छे जरे माला ये जुमला बुधान माला मातम करे चवे तो यो मुंजो बचड़ो अली अकबर हुयो माला ताज रोहन कबूल करे माला ताज करियो कबूल करे जेकर राण जी नियत सां आया हिंदा दली मां लक्ष्य कर पड़ा माला ताज रोहन कबूल करे ए फकीर चवे तो मां न मंदम त यो तुंजो ही बच्चो हो जे हलिया त कद जी हली करे कोई न रण वारा ये गोली ने जने अली अकबर जी लाश जे मथा आया न ए मौला हुसैन जी नजर अली अकबर जी बड़छे ते पईया इन फकीर छा कयो साईं पानी जो जाम हाथ में होया ती जमीन ते रखी पिटण शुरू कयो मौला चवे तो पिटे छो तो जे मां मन्या तो तयो तुझो ही पुत्र जे हाने त चवे पे यो तुझो पुत्र ना है हाने किया तो चवे तयो तुझो पुत्र जे मां मन्या तो तयो तुझो पुत्र जे किया मन्याई जे जने गोलियां प्या तुजी दाढ़ी कारी हुई जने लाश जे मथा आया तुजी दाढ़ी सफेद थी वई मरहबा माला ताज रोहन कबूल माला ताज करियो कबूल करे जगर राण जी नियत सां आया मां के मिन्नत न कंदम राण जी माला जो दुख मसला रण वाला खुदा लान न करे हसीन बिन नवीर दे न माला के बड़छी है माला के सीने वाले पासे ना बड़छी लगी है ये सादात बैठा है उनके माफ कजो कंड वाले पासे ना निकरी आई इन कमीने छा कयो वा कंड वाले पासे ना ये मोड़े छे अग्यो वारो पासो ये भनी करे जमीन ते उछलाए करे अली अकबर की अखिन में अख मिलाए करे दिसी करे चवे तो दिसा तो तुझो बाबो साबिर केतरो रण वारो जने माला हुसैन अली अकबर जी लाश जे मथा आयो ये बड़छी में हाथ विधो तई अली अकबर बाबे जे हाथ में हाथ विझी करे चवे तो बाबा ई न कट जे अकबर सीने में दर्द थे चवे तो न बाबा जे पो छाजे ला रोके जे बाबा जालिम दानो रही भाई वा तो हुसैन अकबर जे सीने में बड़छी कढे किया तो चे अकबर को छा कया चे बाबा डाडे आदम के दावत है डाडे इब्राहिम के दावत है नाना मोहम्मद के दावत है सबनी नबिन के दावत दे होए अची करे दिसन तो हुसैन अकबर जे सीने में बड़छी कढे किया तो जेके हाणे रोण जी नियत सां आया मुके माफ कजो जो मां अगला जुमला तो पढ़ा जे समझी सकियो तो मातम करे छजो हाणे माला छा कयो वा सजो हथ या अकबर जे सीने ते रखियो तई खबो हथ या बड़छी में विधो तई जमीन ते ये बैठो जी नमाजी तशद में विहंदो मोला बड़छी ना है कडी
खो वियो बाबा अली अकबर जे सीने मां पड़छी कढण ॾाढी ॾुखी आहे हीअं या अली मदद करे या मौला पड़छी कढी आहे जेके रना उन्हनि खे रोइण जो कसम जेके न रना उन्हनि खे न रोइण जो कसम अली अकबर जी पड़छी न निकिती अली अकबर जो जिगर निकिरी आयो 1.25 लख नबी रोइण शुरू कयो जॾहिं मोहम्मद मुस्तफा पाण मुंहुं हेठि कयो आहे न मौला हुसैन ईअं उथी करे चवे थो नाना तूं त मूं मथे कर मां तुंहिंजे करे ई त अकबर को आयो मौला तव्हांजो रण क़बूल करे बस मां ख़त्म कई तव्हांजी पढ़ रण वारा मौला पड़छी कढी आहे हकल करे चवे थो अकबर तू जवान मां ॿुढड़ो जेके अछी चिटी दाढ़ीअ वारा वेठा जेके औलाद वारा वेठा अकबर तू जवान मां ॿुढड़ो अकबर जवान ॿुढड़नि जा सहारा बड़ बाबा हुकुम करे अचे अकबर मूंखे सहारो ॾे त मां तुंहिंजी लाश खणा रण वारा हीअं अकबर बाबे के गले में बाहूं पातियूं हीअं मौला हुसैन अकबर के सीने वारे पासे न भाकुर पातो आहे तव्हां पाण अंदाज़ो लाइ ॾिसो कंहिं बि नौजवान खे खणो न हुनजो चहिरो तव्हांजे कुल्हे साची करे लॻंदो जॾहिं जो मौला हुसैन हाणे अकबर खे खयो आहे अकबर जी दाढ़ी बाबे जी दाढ़ीअ सां मस थी आहे अकबर जा चप चुमी करे चवे थो अकबर मूं सां गॾु ख़ैमे ताईं ॻाल्हाईंदो अकबर मां तुंहिंजी मां खे चई आयो आहियां मां अकबर जीअरो तो मिलाया अकबर जे न ॻाल्हाईंदे मां हुसैन मरी वेंदो मरहबा मरहबा जंहिंजे मज़हब में मातम जाइज़ आया जेके शर्म करे तारो रण वारो अगलो जुमलो अञा ओखो आहे जे इजाज़त था ॾियो रण वारो सते कदम ते अकबर थधो सां भरियो आहे मौला हकल करे चवे थो अकबर सीने में दर्द तई चवे थो न बाबा प्यास लगी तई साकीअ कौसर जो पुटु आज मां तोखे कौसर पीआरिया चवे थो न बाबा जेके नौजवान वेठा आहियो या जेके नौजवाननि जा पीअर वेठा आहियो मौला चवे थो अकबर जवाननि खे शौक़ु हूंदो आहे शादी कराया चवे थो न बाबा चे भेण ॾुखे वेले थधो सा छो भरियो अथई बाबे खे भाकुर पाए करे चवे थो बाबा जे बस लॻे त भेण सवरा ॾेखार ओ बाबा जेका 40 घरनि में अकेली आहे ओ बाबा मूंखे भेण इबादत समझी पढ़ो बाबा के बुलंद हींअर मां गुज़ारिश कंदुमि मौला जो सरो मदा खान ज़ाकिरे अहल बैत सैयद गुलाम हुसैन शाह मजलिस अज़ा के खिताब कंदो साईं जन जी आमद ख़ातिर पढ़ो बाबा जे बुलंद